कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते। सिंध जोत कला मंदिर थाणा जा कलाकार पेश करे रहिया आहिनि सिंधी असुल को नाटक क्रोध। हिन नाटक में भाग वठंदड़ कलाकार आहिनि दीपेश नारवानी, रोहित रोहिरा, प्रेरणा पेसवानी, नेहा पेसवानी, विशाल डेमला, म्यूजिक हितेश पेसवाणी। त दादा जशन सिंह वासवाणीअ जे श्लोकनि ते ठहियल हीअ नंढी नाटिका असां तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। क्रोध। क्रोध। भज गोविंदम भज गोविंदम भजो रे भाई गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भजो रे भाई गोविंदम। हेलो हाँ मां सीता सिंधु भवन मां पई ॻाल्हायां। हाँ हाँ महाराज स्वामी संगत अची वई आहे। अच्छा संत्याणी ॿुध हाँ। जेॾी महिल सॼो हॉल भरिजी वञे त मूंखे हिकिड़ो कॉल ज़रूरु कजांइ त मां ज़ोरदार एंट्री हणंदुसि। पर महाराज स्वामी अध खां वधीक हॉल हिते भरिजी वियो आहे ऐं तव्हां न न न ॿुध ॿुध उन्हनि संगत खे मुंहिंजो इंतज़ारु करणु ॾे। तूं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त लाउड स्पीकर ऐं माइक सभु फर्स्ट क्लास आहिनि न? हा हा महाराज स्वामी सॼो बंदोबस्तु हिकदमि परफेक्ट आहे, तव्हां काई चिंता न कयो। ठीकु आहे त जीअं ई हॉल भरिजी वञे मूंखे हिकिड़ो फ़ोन करे छॾिजांइ, ठीकु आहे? जय श्री कृष्णा जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। महाराज स्वामीअ खे पंहिंजी पावरफुल एंट्रीअ जी चिंता आहे, पर हिते संगत हेॾो इंतज़ारु पई करे उनजी चिंता कोन्हे। उन्हनि खे चिंता आहे त पब्लिक ईंदी की न ईंदी, संगत ईंदी अलाए न ईंदी। चिंता अथनि त रुगो पंहिंजे एंट्रीअ जी, पावरफुल एंट्री। जेसि ताईं महाराज स्वामी अचनि छो न असां 2 मिंट सिमरन में था वियूं। कठा कया तो लख किरोड़ पाछन पुठ्या पाई डोड़। लोभ जी तृष्णा तेज तिखी जो संतोषी सोई सुखी। उठ जग अंजलि अखियाँ खोल सब थे फानी गोविंद बोल। भज गोविंदम भजो रे भाई गोविंद। अड़ियो मंडम केरा हिते साम्हूं 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 हिते। हा चओ चओ प्रेमी। मूं हुको ॿुधो त हिते संतनि जो सत्संग थियण वारो आहे। हा थियण वारो आहे न, पर मूंखे कोई संत नज़र ई नथो अचे। बस छा प्रोग्राम कैंसिल थी वियो आहे छा? हलो भाई हलो, प्रोग्राम कैंसिल थी वियो, उथो उथो हलो हलो। प्रोग्राम कैंसिल थी वियो? असां सुबुह खां हिते वेठा आहियूं। छी बाबा, हलो हलो प्रोग्राम कैंसिल हलो थी वियो। हलो प्रोग्राम कैंसिल थी वियो, हलो हलो। न न न शांत करे वियो, तव्हां शांत करे वियो। बस 2 मिंटनि में संत आया हैं, प्रोग्राम शुरू थींदो। रुको 2 मिंट। अरे ओ माई केतिरी देर खां थी चए 2 मिंटनि में अची वेंदा, 2 मिंटनि में अची वेंदा। अञा तव्हांजा 2 मिंट कॾहिं पूरा थींदा? रेलवे स्टेशन ते भी रेलवे वारा ईअं ई चवंदा आहिनि, कृपया ध्यान दें अगले कुछ मिनटों में प्लेटफॉर्म नंबर 2 पर आपकी गाड़ी आने वाली है। पर ईंदी कॾहिं आहे? अध कलाक खां पोइ। इंडिया जो सिस्टम ही थी वियो आहे।
कुछ भी टाइम ते न थींदो आहे। कंहिंजी शादीअ ते वञ त घोट कुंवार 10 बजे खां पोइ स्टेज ते ईंदा आहिनि, कंहिंजी मौत ते वञ त डिनर टाइम खां पोइ सर खणींदा आहिनि। हे त रुगो पगड़ियूं आहिनि जेके टाइम ते थींदियूं आहिनि। अलाए संतनि जा दर्शन कॾहिं थींदा? 9 जो टाइम ॾिनो हुयो, 9:30 थी विया आहिनि। बाबा मुंहिंजो त नाश्ते जो टाइम थी वियो आहे। हलो हलो हलो। मां त पंहिंजे बीमार घोट खे घर छॾी आई आहियां। 10 बजे हुनजी दवाई जो टाइम हूंदो आहे। तव्हां शांत थी वञो। भेण, अॼु खणी पंहिंजे घोट खे 11 बजे दवा पीआरजांइ, कलाक में कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो। अरे फोन। हेलो। हाँ 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 ठीक आहे। तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। महाराज स्वामी बस हॉल जे गेट वटि पहुता आहिनि, ॼाण आया। जय श्री कृष्णा, जय श्री कृष्णा। जय श्री कृष्ण। मुंहिंजा प्यारा भक्तों, तव्हांजे अॻे जन्म जा सुठा कर्म आहिनि जो तव्हां हिन सत्संग रूपी सागर में डुबी ॾियण आया आहियो, यानी पंहिंजो भाग सवारण आया आहियो। तव्हां सभिनी खे त ख़बर आहे त असां सभिनी जे अंदरि भॻवानु वेठो आहे, पर प्यारी साध संगत, उन भॻवान जे गॾोगॾु 5 शैतान बि वेठा आहिनि। 5 शैतान? माना भगवान शैताननि जे विच में वेठो आहे, कोई बि अकेलो? वाह। हा पुट, छा तव्हांखे ख़बर आहे त उहे 5 शैतान केर आहिनि? हा महाराज स्वामी ख़बर आहे। रावण, कंस, हिरण्यकश्यप। न बच्चा, उहे 5 शैतान आहिनि काम, क्रोध, मोह, लोभ ऐं अहंकार। वाह महाराज। काम क्रोध खां रहो आजाद, गुरु जी कृपा सची इमदाद। गुरु चरणन में सिर झुकाए, लोभ मोह ते जय तू पाए। काम क्रोध खां रहो आजाद, गुरु जी कृपा सची इमदाद। गुरु चरणन में सिर झुकाए, लोभ मोह ते जय तू पाए। सही में महाराज स्वामी 5 ही आहिनि, 5। मूं गिणिया, हे ॾिसो 1 2 3 4 5। वाह साईं वाह। प्यारी साध संगत, जे अॼु असां पंहिंजे अंदर मां कंहिं हिकु शैतान खे बि ॿाहिरि कढियोसीं त सम्झंदासीं त हिन सत्संग में अचणु सफलो थियो। ऐं उन शैतान जो नालो आहे क्रोध। क्रोध बाहि खां बि तेज़ हूंदो आहे। बाहि त सिर्फ़ु ॿियनि खे सारींदी आहे, पर क्रोध करण वारो माण्हू पाण बि सरंदो आहे ऐं ॿियनि खे बि साड़ींदो आहे। क्रोध केतिरो न ख़तरनाक ऐं केतिरो न हानिकारक आहे, इन जा 2 टे मिसाल अॼु मां तव्हांजे अॻियां रखंदुसि। रखो साईं रखो। हा, त हिकिड़ो ई प्यारो हिन कॉलोनी जो ई रहंदड़, जंहिंजो नालो मां न खणंदुसि, छाकाणि त कोई बि संत कंहिंजो बि नालो खणी उन जी दिलि न दुखाइणु चाहींदो आहे। त हिन प्यारे जो वज़न हुयो कुझु अटकल 110 किलो। हाणे कंहिं ॾींहं ते अची जोए सां विड़ियो। हाणे जोए सां जो अची विड़ियो त एॾो त गुस्से में अची वियो, एॾो त क्रोध में अची वियो, टेरिस ते वञी सिधो हेठि टपो ॾिनई। पोइ छा थियो? पुट वे ॿुधाए थो। पोइ जेॾी महिल थोरी देरि खां पोइ होश आयसि ऐं अखियूं पटें त ॾिठई चइनी तरफ़ माण्हू बीठा आहिनि। पुछणु लॻो
भाऊ भाऊ छा मां जीअरो आहियां, भाऊ छा मां जीअरो आहियां। तंहिं ते माण्हुनि चयसि अदा तूं त जीअरो आहीं, पर जंहिं ॿुढे काके जे मथां तूं किरे उहो सिधो स्वर्गवास पहुची वियो। राम 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 राम, हे त सुठो थियो जे मां हुन ॿुढे जे जॻह ते न हुअसि, न त मां बि पुट वे पुट वे। त हाणे मां हिकिड़ो ॿियो बि मिसाल तव्हांखे ॿुधायां थो, ध्यानु ॾेई ॿुधिजो। त हिकिड़ो हुयो काको कोटूमल। काके खे 4 पुट हुआ। काको कोटूमल पंहिंजे आख़िरी वक़्त में हुयो, यानी पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी साह खणी रहियो हो। पर अचानक बिस्तरे ते ई अहिड़ो को झटको लॻुसि जो पुछणु लॻो, पुट धर्मू वेठो आहीं? धर्मू चयसि हा बाबा, मां तव्हांजे साॼे हथ पासे वेठो आहियां। वरी पुछईं, पुट करमू वेठो आहीं? करमूअ चयसि बाबा, मां तव्हांजे खाॿे हथ पासे वेठो आहियां। वरी 10 पुट खां पुछईं, पुट वीरू छोड़ा तूं बि वेठो आहीं? वीरू चयसि बाबा, मां तव्हांजे साॼे पेर पासे वेठो आहियां। वरी 4थे पुट खां ई पुछईं, पुट सीरू छोड़ा तूं बि हिते ई वेठो आहीं? सीरू चयसि न बाबा, मां तव्हांजे साॼे न खाॿे पेर पासे वेठो आहियां, कुझु खपेव? काके कोटूमल वरी चईं, ऐं तव्हांजी माउ किथां वई? जोनस वीचारीअ रोईंदे जवाबु ॾिनो, हेॾां हेॾां मां तव्हांजे मथनि खां बीठी आहियां। छा थियो हेॾां, छा थियो? हाणे काके कोटूमल पंहिंजी ज़िंदगीअ जे पिछाड़ीअ में चइनी पुटनि खे क्रोध विचां बुझो ॾींदे चयो, छोड़ा लख लानत हुजेव, सभई मुंहिंजे मथां चढ़ी बीठा आहियो, दुकान तव्हांजो बाबो संभालींदो। इंसान कोई आजाद ना है, तृष्णा जो कैदी आहे, आलिम हुजे या हुजे अमीर, हिकु हिकु जकड़ियल मंझ ज़ंजीर। एतिरो चवंदे वीचारो काको कोटूमल सिधो सुर्ग पहुची वियो। सुर्ग? साईं तव्हांखे पक अथव त काको कोटूमल सुर्ग पहुची वियो? हाणे 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 सच पुछो त मूंखे बि ख़बर कोन्हे त काको कोटूमल सुर्ग वियो अलाए नर्क। पर पुट मरण खां पोइ सभिनी खे स्वर्गवासी चवंदा आहिनि न। हा साईं सच था चओ। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो आख़िरी मिसाल ॿुधाईंदुसि, पोइ पंहिंजो प्रवचन हिते ई समाप्त कंदुसि। त थोरी देरि पहिरीं सेठ सदोरेमल जे एयर कंडीशन कार में हिते अची रहियो हुउमि सत्संग करण लाइ। त ॾिठो त रस्ते ते घोट ऐं कुंवार पाण में विड़ी रहिया हुया। तो मां बि कार बीहारी ॿाहिरि निकिरी करे ॿिन्ही खे चयो, पुट ईअं रस्ते ते विढ़णु सुठो न आहे, अजायो छो सिंधियुनि जो नालो था ख़राबु कयो? तंहिं ते मूंखे घोट छा थो चए? चईं, महाराज स्वामी तव्हां वरी बि शुक्र कयो त असां सिंधीअ में था विढ़ूं। अॼुकल्ह त सिंधी माण्हू विढ़ंदा बि अंग्रेज़ीअ में आहिनि। इडियट, नॉनसेंस, इतर वितर तितर, अलाए छा छा न पियो चए। मां वरी बि प्रेम प्यार सां ॿिन्ही खे सम्झाईंदे चयो, पुट ईअं रस्ते ते विढ़णु सुठो न आहे, अजायो 4 माण्हू खिलनि, तव्हांखे जे विढ़ण जो एॾो ई शौक़ु अथव त घर वञी विढ़ो। तंहिं ते मूंखे कुंवार चए थी, महाराज स्वामी तव्हां न असांजे विच में न अचो। ऐं ॿुधो, असां कल्ह ई घर में नओं फर्नीचर वरितो आहे, घर में विरी हिक ॿिए खे टपर हणी भञूं, तव्हां छा था चाहियो घर जो फर्नीचर सत्यानाश थिए? हाणे अहिड़नि माण्हुनि खे केरु सम्झाए? तॾहिं बि भक्तो मां तव्हांखे चवां थो, क्रोध खां जेतिरो पासीरो रहंदा ओतिरो तव्हांजे लाइ सुठो आहे। हाणे हींअर मां 5 मिंट तव्हांखे थो ॾियां, तव्हांजे मन में काई बि शंका कोई बि प्रश्न हुजे तव्हां बेहिजाब मूंखां पुछो, मां पंहिंजे ॿुद्धीअ अनुसार उन जो जवाबु ॾियण जी कोशिशि कंदुसि। महाराज स्वामी मूंखे हिकु सवाल पुछणो आहे। हा बछड़ी पुछ। महाराज स्वामी मूंखे न मन जी शांती खपे, मुंहिंजो मन हमेशह अशांत रहंदो आहे। शांती। बच्चा तूं छो तो खिली पुट? साईं संत ईअं न चवंदा आहिनि त पंहिंजो घर बार छॾे सभु कुझु छॾे मुंहिंजे शरणनि में अची करे रहो। पुट मां तुंहिंजो मतिलबु न सम्झो। हिन सत्संग में हर कोई त पंहिंजी मन जी शांती ॻोल्हण ईंदो आहे। पर साईं इहा मुंहिंजे पाड़े में रहंदी आहे,
हिन जो घोटु बिसरे ते बीमार पियो अथसि, उनजी काई शेवा नथी करे, बस सॼो ॾींहुं रुगो संतनि ऐं सत्संगनि पुठियां पंहिंजो टाइम बर्बाद थी करे। मां त वरी बि सत्संग वेंदी आहियां, तूं त सॼो ॾींहुं दारू जे अॾे ते पियो हूंदो आहीं। हा, हुनमें छा आहे? मां तुंहिंजे पैसे जी पिया दारू त पाण पीअंदो ते आहीं ख़बर न, न आहियां। दारू हा, पीअंदो ठीकु आहीं आहे। न, हा। हा, वञी करे वेह पंहिंजी जॻह ते, पंहिंजे घर जी शेवा कर। शांत शांत, एॾो क्रोध न कयो, पुट वे पुट वे। संत तुलसीदास चयो आहे, एक घड़ी आधी घड़ी आधी की भी आद, एक घड़ी आधी घड़ी आधी की भी आद, तुलसी संगत साध की कटे काट अपराध, कटे काट अपराध। इन करे प्यारी साध संगत पहिरीं पंहिंजे घर परिवार जी सार संभाल रहण घुर्जे। ॿुधे? हा, मां त ॿुधाई पियो। शांत ते शांत। महाराज स्वामी, मूंखे बि तव्हांखां कुझु पुछिणो आहे। मिंट बि संत्याणी, मिंट बि। चवंदा आहिनि त कण कण में भॻवानु वेठो आहे, पोइ बचड़ी छा तुंहिंजे पतीअ जे अंदरि भॻवानु न वेठो हूंदो? तूं वञ, पहिरीं दिलि लॻाए ऐं मन लॻाए पंहिंजे पतीअ जी शेवा कर। अच्छा बचड़ी, 2 मिंट हेॾां अच। जय श्री कृष्ण। ही वटि तावीज़ पंहिंजे पतीअ जे गले में वञी पाइजे, पोइ ॾिस कीअं 2 ॾींहंनि में तुंहिंजे पतीअ जा सभु दुखड़ा था दूर थियनि। जय श्री कृष्णा, जय श्री कृष्णा। हा संत्याणी। मां पुछां? हा पुछ। महाराज स्वामी, छा तव्हांखे कॾहिं बि किथे बि क्रोध न आयो आहे? संत्याणी, तूं हिन आश्रम में घणनि महीननि खां रही आहीं? अटकल 6 महीना थी विया। पोइ हिननि 6 महीननि में तूं कॾहिं बि किथे बि मूंखे क्रोध कंदे ॾिठो आहे? न, पर तॾहिं बि कॾहिं बि किथे न कंहिं ॻाल्हि ते त तव्हांखे क्रोध आयो ई हूंदो। न संत्याणी, असां संत माण्हू आहियूं, असां क्रोध न कंदा आहियूं। ऐं मां क्रोध छो कंदुसि? मुंहिंजो सॼो वक़्तु, मुंहिंजी हिकु हिकु घड़ी उन कृष्ण जे स्मरण में, उन भॻवान जे ध्यान में वेंदी आहे। मां क्रोध न कंदो आहियां ऐं उनजो बि हिकिड़ो कारण आहे, छाकाणि त मां जेको बि पंहिंजे उपदेशन में चवंदो आहियां उन ते पहिरीं पाण अमल कंदो आहियां। जय श्री कृष्णा, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। टाइम मूंखे हिकु सवाल पुछणो आहे। पुट, तुंहिंजे सुवाल पुछण खां पहिरीं मूंखे तोखां हिकु वचन खपे अॼु। कहिड़ो? पुट मूंखे वचन ॾे त अॼु खां पोइ तूं कॾहिं बि दारूअ खे हथु न लॻाईंदे। न? ठीकु आहे, ठीकु आहे, मां तव्हांखे वचन ॾींदुसि, पर पहिरीं मुंहिंजो सुवाल। ठीकु आहे पुट, हा। पुछ बचड़ा पुछ। साईं, वेझो अचां? एतिरो ई पुछणो अथई? न न, पुछणो त ॿियो कुझु आहे, पर वेझो अची करे। ठीकु आहे, ठीकु आहे, पुछ। साईं, सुवाल पुछण खां पहिरीं मां हिकु सिगरेट छिकण थो चाहियां, तव्हां वटि माचिस आहे? न पुट, मूं वटि माचिस कोन्हे। त लाइटर त हूंदो ई? पुट, मां बीड़ी या सिगरेट न छिकींदो आहियां, पोइ पाण वटि माचिस ऐं लाइटर रखी छा कंदुसि? जे बीड़ी ऐं सिगरेट न छिकींदा आहियो त छा चरस ऐं गांजो छिकींदा आहियो? न पुट, असां संतनि खे इहे नशा न हूंदा आहिनि। असांखे नशो आहे त बसि उन हिकिड़े नाम जो नशो। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। पर साईं, तव्हां वटि काई न काई भाए त ज़रूरु हूंदी, ॾियो न, मां सिगरेट ॿाहिरि वठां। प्रेमी, मूं तोखे चयो न त मूं वटि काई बि भाए वाए कोन्हे। साईं, ॾियो न, रुगो तुर भाए सिगरेट ॿारण लाइ। बच्चा, मूं वटि भाए कोन्हे। मूंखे ख़बर न आहे, मूंखे हाणे जो हाणे भाए खपे मां न खपे। अरे मां तोखे किथां भाए ॾियां? साईं, मूंखे भाए न ॾियणी आहे, तुर चिंगारी सिगरेट ॿारण लाइ। मूं तोखे चयो न त मूं वटि काई बि भाए वाए कोन्हे, तूं ख़ाली छो थो परेशान करे? साईं, तव्हां त संत आहियो, तव्हांजी आत्मा परमात्मा सां मिलियल आहे, त कयो को चमत्कार प्रकट कयो भाई। तूं हितां वञी थो की न? अरे कढोसि हिन खे ॿाहिरि, सुबुह खां अची मुंहिंजो दिमाग़ खाधो अथई। साईं, तुर चिंगारी सिगरेट ॿारण लाइ। अरे तूं वञो कहिड़ो पहुचणो? बस साईं, बस मूंखे भाई मिली वई। भाई मिली वई? किथां, कहिड़ी, कीअं? हेतिरे क्रोध जी भाई जेका तव्हांजे अंदरि ॿरी रही आहे, ऐं तव्हां माण्हुनि खे उपदेश था ॾियो त क्रोध न कजे। पर क्रोध, तूं मूंखे परेशान करे रहियो आहे। साईं, पहिरें पाण ते कंट्रोल कयो, पोइ ॿियनि खे उपदेश ॾियो, छाकाणि त संत थियणु सवलो न आहे।
जाई, कीन कई खातो कमाई, मिलियो तोखे ही सोनो शरीर, वेही तो बोड़ियो सो विच सीर। सच पूछो तमा संत आया ही न, मां आया एक नकली संत, हिकिड़ो पापी ऐं पाखंडी माण्हू जेको सभिनी खे पियो उपदेश ॾींदो फिरे। उपदेश ॾियण ॾाढो सवला आहिनि, पर उन्हनि जे मथां अमल करणु ॾाढो मुश्किल आहे। किथां तूं आए आहीं केर, कठा करी पियो धूड़ जा ढेर, हंस पखियड़ो पाण पछाण, पाण में पेही पस तूं पाण। दोस्त सच बच, अॼु तूं मुंहिंजूं अखियूं खोले छॾे। न महाराज स्वामी, मां केरु थींदो आहियां? न पुट, मूंखे महाराज स्वामी न चओ, मां महाराज थियण जे लाइक़ु न आहियां। सचा संत त आहिनि असांजा दादा जेपी वासवाणी ऐं दादा टीएल वासवाणी, जे न सिर्फ़ु पंहिंजो मन जीतियो पर सॼे जग खे जीतियो आहे। मां अॼु ई वञी दादा जे शरण में थो वञा, पूना। पोइ मुंहिंजो छा थींदो? संत्याणी, मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। मां जो 6 महीननि खां तव्हां वटि नौकरी थी कयां, पोइ मुंहिंजी नौकरी? पोइ तूं बि हिकिड़ो कमु कर, मूं सां गॾु हल दादा जी शरण में। साईं साईं साईं, मां बि थोला, हल हल हल। छा आहे, अॼु दुनिया जे कुंड कुर्च में दादा जो जनम ॾींहुं मनायो थो वञे। हलो 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 हलो, असां सभु हलूं इन महोत्सव में शामिल थियण ऐं दादा वांगुरु पंहिंजो मन जीते सॼे जग खे जीतियूं। जय श्री कृष्ण। जय श्री ते पाई तू जीत, ना को वेरी ना को मीत, गुरु चरणन तू पाण उछलाए, पाण गवाए प्रीतम पाए। बुद्ध जग